वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में गॾिजाणियुनि दौरान थियल ॻाल्हि ॿोल वारनि लीक थियल ऑडियोज़ थरथलो मचाए छॾियो आहे। इन्हनि लीक थियल ऑडियोज़ हिक पासे नून लीग जी क़यादत खे हिक वॾी सियासी फिकाईअ में मुब्तला कयो आहे त ॿिए पासे PM हाउस जी साइबर सिक्योरिटी बाबति भी केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऑडियो लीक्स वारे मामले ते क़ौमी सलामती काउंसिल जो इजलास सॾाए वरितो आहे ऐं जांच लाइ हिक JIT भी जोड़ी वई आहे, जंहिंमें हसास इदारनि जा नुमाइंदा भी शामिल हूंदा। इहा JIT इन ॻाल्हि जो पतो लॻाईंदी त वज़ीर आज़म हाउस में थियल ॻाल्हि ॿोल जी रिकॉर्डिंग कीअं मुमकिन थी ऐं इन्हनि खे कंहिं लीक कयो। गॾिजाणियुनि जी ऑडियो लीक्स जो सभ खां वधीक सियासी नुक़सान नून लीग जी अॻवान मरियम नवाज़ खे पहुतो आहे, छाकाणि त हू अवामी जलसनि में इहो मौक़िफ़ इख़्तियार कंदी रही आहे त हूअ पेट्रोल जे अघनि में वाध वारनि हुकूमती फ़ैसिलनि जी हामी न आहे ऐं इन्हनि जी मुख़ालिफ़त कंदी रही आहे। पर वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां संदसि ॻाल्हि ॿोल वारी लीक थियल हिक ऑडियो में हूअ शहबाज शरीफ खे इहो चवंदे ॿुधण में अचे थी त पेट्रोल जा अघ वधणु घुरिजनि। 1 रुपया भी किसी चीज पे बढ़ता है, यकीन करो मैं खुदा की कसम खाकर कहती हूँ, नवाज शरीफ का दिल रोता है, शहबाज शरीफ का दिल रोता है। आज हम लोग कह रहे थे कि आपने समरी मुस्कुर कर दिए हैं, पैसे तेल की कीमतें बढ़ती हैं, ये भी ना कब मैं ये कह रही थी कि इनएविटेबल है, हमें बढ़ानी पड़ेगी। अंकल हमें साथ साथ ना आपका इमेज किसी और तरीके से बिल्ड करके बहुत एडियूं ऑडियोज़ लीक थियण बाद माण्हू हिक ॿिए खां इहो सवाल करे रहिया आहिनि त सियासतदान सदाईं कूड़ छो ॻाल्हाईंदा आहिनि ऐं अवाम खे बेवकूफ़ बणाइण जो ही सिलसिलो आख़िर केसिताईं जारी रहंदो।